नाज़िम लकी गुलाम शाह में मुख़्तलिफ़ तुरियुनि तरफ़ां नौजवान ज़ोएब भुट्टो जी बाज़ाबी लाइ शटरबंद हड़ताल करे रैली कढी वई। वधीक तफ़सील गोगीराम जी हिन रिपोर्ट में। सब गॾिजी करे असांखे सॾ में दऊं असांखे हुकूमत जे काई असांखे हिन महिल ताईं न करे सघी आहे, न हुकूमत असांखे आई आहे, न असांखे को दिलासो ॾिए थी। असां मजबूर थी रोड ते निकिरणो असांखे करे। कारोबारी सब असा रोशन भुट्टे सा भुट्टा बिरादरी असा ही रोशन जो बचड़ो न पर असा लखी शहर वारन जो बचड़ो आ। असा पांजे बटन जिया समझी करे असा पांजो कारोबार के बंद करण जो सड दिनो आ। डीसी साहब के एसपी साहब के मोहलत दियूं था त बिन ॾियारनि में ज़ोएब के आज़ाद करायो वञे, न त ॿी सूरत में असांजी हीअ तहरीक असांजी हीअ जेको सो रैली मज़ामती हुन में हली वेंदी। लखी शहर आ ऐं लखी जेको आहे तालुके जो हेडक्वार्टर आहे, उतां हिकिड़ो बचो अगवा थियो आहे, उहो ज़ोएब भुट्टो जेको सॼे लखीअ जो बचो आहे। हे जेको निकितो आहे इहा नंढड़ी हिकिड़ी झलकी आहे, इन खां वधीक निकिरंदो ऐं रोड बंदि थींदा जेकॾहिं इंतिज़ामिया तहरीक न वरितो। अॼु अवां जो निकिरणु इंशा अल्लाह ताला कारगर थींदो ऐं इंशा अल्लाह ताला रब जे दर ते उमेद आहे, रब में उमेद आहे त इंशा अल्लाहुल अज़ीज़ जल्द अज जल्द ज़ोएब अल्लाह तबारक व तआला उनखे बाज़ियाब कराईंदो। मां सभिनी ॻोठ वारनि जो थोराइतो आहियां जिन थोरे सॾ ते अॼु यकजहतीअ जो हिकु इज़हार कयो आहे ऐं पाण में सॼो शहर बंदि थियो आहे। मूंखे ॾाढी अॼु ख़ुशी थी आहे जो अॼु दोस्तनि पाण में ॿधी कई आहे। जे अहिड़ी असांजी ॿधी हूंदी त इंशाअल्लाह ताला असां वटि अहिड़े क़िस्म जा वाक़िया ई न थींदा। असांखे काई बि चङी मोट न मिली आहे। हे ज़ोएब हाजी रोशन जो ॾुख इहो सॼी लखीअ जो ॾुख आहे। अॼु हाजी रोशन जे घर में ॾुख जी लहर न आहे, सॼे लखीअ जी घर में ॾुख जी लहर आहे। सभु लखी वासी हज़ारे ॾिसो था निकिरी आया आहिनि। असां सां ताजरान बिरादर भी मौजूद आहे। उहे चवनि था जेकॾहिं महीनो दुकान बंदि करणा पिया बि असां महीनो बंदि कंदासीं। जेकॾहिं ज़ोएब 2 ॾींहंनि में आज़ाद न थियो त असां दायरो वधाईंदासीं। ही वॾी ॾुख जी ॻाल्हि आहे। अहिड़ो कॾहिं बि मौक़ो कॾहिं वाक़ियो न थियो आहे असांजे इलाइक़े में। असां सां ज़ुल्म कयो वियो आहे। ही बचो अधे रोशन जो त आहे पर ही सभिनी जो बचो आहे। ही नंढा हुन जा बचड़ा आहिनि, गरीब आहे, मिसकीन आहे, पोरियात आहे, पर हक़ीक़त इहा आहे त ही सभिनी जो ॾुख आहे। सभिनी खे हिन में कोशिशि करणु खपे त उनखे बाज़ाब करायो वञे। नाज़रीन, लखी गुलाम शाह जे नौजवान ज़ोएब भुट्टो खे 9 ॾींहं गुज़री चुका पर इंतिज़ामिया कख भञी बीणो न कयो। अॼु शहरनि जो कारोबार बंदि करे शटर डाउन करे शहर खे जेको आहे पुरअमन रैली कढी आहे, जेके शहरी जो समुंड हज़ारनि में तब्दील थी वियो आहे। जेकॾहिं गवर्नमेंट जी अख या इंतिज़ामिया जी न खुली त असां तारकी रोडनि ते धरना बि हणंदासीं। कैमरामैन महेश कुमार सां गॾु गोगीराम, भक्ति टीवी न्यूज़, लखी गुलाम शाह।